घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त सिंध हुकूमत जे तर्जुमान दीवान सुखदेव असरदास हेमनानी चयो आहे त पाकिस्तान जी मुआशी तरक्की भारत खां हज़म न पई थिए, जंहिं करे मुख़्तलिफ़ अरबा इस्तेमाल करे जारियत करे रहियो आहे। असीं हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़ामत करियूं था, पर मोदी हुकूमत हरकतूं करे इल्ज़ाम पाकिस्तान मथे मड़े रही आहे। मोदी जो चेहरो ढकियल छुपियल न आहे। सिंध तास मुआहिदो रद्द करण जो वटि को इख्तियार न आहे। भारत का बि अगराई कई त खेसि मुंह तोड़ जवाब मिलंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजी रिहाइशगाह घोटकी में अहम प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। इन मौक़े ते हिन ॻाल्हाईंदे चयो त असांजी अमुन पसंदी खे कमज़ोरी न सम्झियो वञे। भारत वीज़ाऊं रद्द कयूं, इन बावजूद पाकिस्तान इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते सिख यात्रियुनि जूं वीज़ाऊं रद्द न कयूं। भारत खे कंहिं बि रीति इहा इजाज़त न ॾिबी त हू सिंध तास मुआहिदो रद्द करे असांजे हक़ मथां दाड़ो हणे। हिन मामले ते पाकिस्तान जूं सभु सियासी पार्टियूं हिक पेज ते आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान दीवान सुखदेव असरदास हेमनानी केनालनि वारे मामले ते ॻाल्हाईंदे चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिकमत अमली ऐं जमहूरी तरीक़े सां केनालनि वारो मंसूबो दफ़न थी चुको आहे। 2 मई ते CCI जी मीटिंग में वाज़े थी वेंदो नून लीग मुआहिदे तां फिरी वई त हुकूमत विञाए वेंदी। हिन चयो त 6 केनाल वारे मंसूबे ते पाकिस्तान पीपल्स पार्टी शदीद एतराज़ कया, जंहिं तहत नून लीग सां मुआहिदो कयो वियो त CCI जी गॾिजाणी में केनालनि वारो मंसूबो ख़त्म कयो वेंदो। जेकॾहिं नून लीग मुआहिदे ते अमल न कयो त वफ़ाक़ी हुकूमत विञाए वेंदी, छो त पीपी चेयरमैन वाज़े ऐलान कयो आहे त केनालनि वारे मामले ते असीं वफ़ाक़ी हुकूमत सां न पर सिंध जी अवाम सां बीहंदासूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।